जेको आख़िरी दर्स हिन उनवान ते पोएं खां पोएं जुमे गुज़रियो, हुन में असां हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत करे थो ऐं अल्लाह सां गॾु शिरक नथो करे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन तौहीद जी वजह सां हुनखे दुनिया में कयल गुनाहनि जी बख़्शिश अता करे थो। जीअं त हदीस क़ुदसी पाण आख़िरी दर्स में ज़िक्र कई हुई, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त ऐ आदम जी औलाद, क़यामत जे थी तूं मूंसां इन हालत में मिली त तूं दुनिया भरियल गुनाहनि जी खणी मूं वटि पहुची, पर तूं मुंहिंजी ज़ात सां कॾहिं शिरक न कयो हुजे त तोखे आऊं हिन ज़मीन भरियल गुनाहनि जी बख़्शिशुनि सां भरे ऐं तोखे आऊं माफ़ करे छॾींदुसि। हिन खां पोइ अॼु जे दर्स में असां तौहीद जे बारे में जेके अल्लाह जा बाना आहिनि, जेके तौहीद ते पुख्ता आहिनि ऐं तौहीद जो अल्लाह जी वहदानियत जो हक़ अदा कनि था, उन्हनि मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जी बख़्शिश करे थो ऐं उन्हनि खे जन्नत में बग़ैर हिसाब ऐं किताब जे दाख़िल करे थो। अगर इंसान थोड़ो लम्हे जरा इन ॻाल्हि ते सोचे त मूंखे हिकु अहिड़ो मौक़ो मिली वञे त आउं पंहिंजी ज़िंदगी इन तरीक़े सां गुज़ारियां त क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल थिए। इहा तमामु वॾी कामयाबी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी मिसाल अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में ॾिनी आहे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, इन्न इब्राहीम कान उम्मतन क़ानितन लिल्लाहि हनीफा वलम यकु मिनल मुशरिकीन। तो इब्राहीम इमाम हो, उम्मत सां मुराद हिते इमाम आहे। तो इब्राहीम अलैहिस्सलाम इमाम हो, लीडर हो, मुवहिदीन जो लीडर हो, मुवहिदीन जो इमाम हो, अल्लाह जी वहदानियत ते एॾो पुख्तो हो जो सॼी ज़िंदगी पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे घर वारनि खे, वालिद खे सम्झाईंदो रहियो त अल्लाह सां गॾु शिरक न कयो, अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त
हिन ॻाल्हि खे क़ुरान में कीअं ज़िक्र कयो, वज़्कुर फिल किताबि इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। इब्राहीम अलैहिस्सलाम जो हिन किताब में क़ुरान मजीद में ज़िक्र कर उन जे बारे में ॿुधाए तो हू अल्लाह जो सच्चो नबी हो। इज़ क़ाल लिअबीही या अबती, जॾहिं हुन पंहिंजे वालिद खे चयो, ए बाबा, लिमा तअबुदु मा ला यस्मउ वला युबसिरु वला युगनी अन्का शैआ। बाबा, तू उन जी इबादत छो थो करी जेके न ॿुधनि था, न ॾिसनि था, न तोखे कंहिं कम अची सघनि था। तू अल्लाह जी इबादत छो नथो करी? सॼी ज़िंदगी इहा दावत ॾींदो रहे त हिकु अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह खां सिवा कंहिंजे साम्हूं ही हथ न खणो, अल्लाह खां सिवा कंहिंखे न पुकारियो। हू ई मुश्किल कुशा आहे, हू ई हाजत रवा आहे। इहा ॻाल्हि हुननि जी क़ौम खे सम्झ में न आई। जलावतन करे छॾनि इब्राहीम अलैहिस्सलाम खे, ऐं जलावतन करण खां पहिरियों बाहि में विधो वियो। एतिरियूं तकलीफ़ूं सठियूं सिर्फ़ अल्लाह जी वहदानियत खे साबित करण में त हिकु अल्लाह वहदहू ला शरीक आहे, उनजो को शरीक कोन्हे, हुन सां शिरक न कयो। सिर्फ़ इहा ॻाल्हि सम्झाइण में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। क़ाल या क़ौमी इन्नी बरीउ मिम्मा तुशरिकून, तो आख़िर में चवण लॻो, ए क़ौम, आउं तव्हां खां बेज़ार आहियां, बरी आहियां तव्हां, ऐं उन शइ खां जेको तव्हीं शिरक कयो था उन खां बरी आहियां। इन्नी वज्जहतु वजहिय लिल्लज़ी फ़तरा अस्समावाति वल अर्द हनीफ़ा वमा अना मिनल मुशरिकीन। आउं पंहिंजो चेहरो उन ज़ात जी तरफ़ मुतवज्जह थो कयां जेको ज़मीनी आसमाननि जो पैदा करण वारो आहे। आउं हनीफ़ आहियां, बेज़ार आहियां शिरक खां। वमा अना मिनल मुशरिकीन, मुशरिकनि मां कोन आहियां। सॼी ज़िंदगी इहा दावत ॾींदो रहियो ऐं तकलीफ़ुनि ते तकलीफ़ूं ईंदियूं रहियूं, सब्र कंदो रहियो त हिकु अल्लाह जी इबादत करणी, अल्लाह खां सवा कंहिंजी इबादत न आहे करणी। त हिन आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन नबीअ जो ज़िक्र थो करे, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान में जॾहिं बि को मिसाल ॾींदो आहे त हुन में पढ़ण वारे जे लाइ सम्झाणी हूंदी आहे, सबक़ हूंदो। लक़द कान लकुम उस्वतुन हसनतुन फी इब्राहीम वल्लज़ीन मअहू, त तव्हां जे लाइ इब्राहीम में ऐं जेके उन जा पोइ लॻा हुआ तव्हां जे लाइ बहितरीन नमूनो आहे, मिसाल आहे। सम्झण जी ॻाल्हि आहे त इब्राहीम अलैहिस्सलाम जी कहिड़ी अहिड़ी ख़ूबी। तो इब्राहीम अलैहिस्सलाम जी इन अदा के अल्लाह रब्बुल इज़्ज़त एॾो पसंद कयो जो उन जे लाइ मिसाल ठाहे छॾी पूरी उम्मत जे लाइ, उम्मत मुहम्मदी जे लाइ मिसाल ठाही। इब्राहीम अलैहिस्सलाम जो तव्हां लाइ मिसाल आहे। तो इब्राहीम अलैहिस्सलाम जो मिसाल सिर्फ़ इन जे लाइ न ॾिनो वियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन अदा खे पसंदि कयो, पर इन जे लाइ ॾिनो वियो त इमाम आहे, इन जी पोइ लॻ थी पओ, इन जे पोयां हलो, इन जे तरीक़े ते हलो। हिन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, इन इब्राहीम कान उम्मतन, त इब्राहीम अलैहिस्सलाम हिकु इमाम हो जंहिंजे पोयां लॻो वञे, जंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञे, जंहिंजे चवण जे तरीक़े जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारियो वञे। क़ानितन लिल्लाहि, क़ानित कंहिंखे चइबो आहे? ख़ाशिअन दाइमन अला इबादतिही व ताअतिही, जेको माण्हू अल्लाह जी इबादत करे तो अल्लाह जे ख़ौफ़ सां गॾु
ऐं उन में मुस्तक़िल मिज़ाजीअ सां गॾु पूरी ज़िंदगी गुज़ारे थो छॾे। इहो क़ानित चइबो आहे, जंहिंमें दवाम हुजे, यानी यकसोई हुजे, पूरी ज़िंदगी इबादत में गुज़ारे छॾे। ईअं न त अॼु जे मुस्लमान वांगुरु त रमज़ान अचे थो, रोज़ा रखे, इबादत करे, वरी रमज़ान वञे त पंहिंजे आम रूटीन में, गुनाहनि में ऐं पंहिंजी दुनिया जे तरीक़े जे मुताबिक़ हलण लॻे ऐं दीन खे विसारे छॾे। त इमाम हो छाजे करे? छो त हू क़ानितन लिल्लाहि हनीफ़ा, हू अल्लाह जे लाइ, अल्लाह जी इबादत में यकसोई सां गॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾी। हिकु लम्हो बि अल्लाह जी इबादत खां ज़ाया न कयो। वलम यकु हनीफ़ा, हनीफ़ कंहिंखे चइबो आहे? माइलन अन शिर्क, मुनहरिफन क़ासिदन, माइलन अन शिर्क इला तौहीद, जेको इन क़स्द सां, इन इरादे सां शिर्क खां परे थो थी वञे, भॼी थो वञे, पंहिंजे पाण खे जुदा थो करे छॾे ऐं तौहीद जे तरफ़ लाड़ो थो करे, तौहीद जे तरफ़ पंहिंजे पाण खे मुतवज्जह थो करे, अल्लाह जी वहदानियत जे तरफ़ पंहिंजे पाण खे सुपुर्द थो करे छॾे ऐं शिर्क खां बेज़ारी थो करे छॾे, इनखे हनीफ़ चइबो आहे। त टे ख़सलतूं ॿुधायूं इब्राहिम अलैहिस्सलाम जूं। इमाम हो छाजे करे? जो उनजो अमल ई अहिड़ो हो जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरी उम्मत जे लाइ क़यामत ताणी मिसाल ठाहे छॾियो। लक़द कानत लकुम उसवतुन हसनतुन फी इब्राहिम, तव्हांजे लाइ मिसाल आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी। ॿी कहिड़ी ख़सलत हुई? त हू क़ानित हो, पूरी ज़िंदगी पुख़्तगीअ सां गॾु ऐं यकसोई सां गॾु ज़िंदगी गुज़ारे छॾी अल्लाह जी इबादत में। को अहिड़ो ॾींहुं कोन आयो जो सुस्तीअ में इबादत छॾे ॾिनई ऐं कुझु ॾींहं इबादत कई, कुझु ॾींहं इबादत न कई, पर पूरी ज़िंदगी यकसोई सां गॾु इबादत कई। ऐं हनीफ़ यानी शिर्क खां बेज़ार, शिर्क खां परे, पंहिंजे वालिद खे छॾे ॾिनई, पंहिंजी क़ौम खे छॾे ॾिनई, जीअं आउं बरी आहियां तव्हां खां, पर शिर्क ते को कॉम्प्रोमाइज़ कोन, तौहीद ते क़ाइम रहे, शिर्क ते को कॉम्प्रोमाइज़ कोन। छो त इन खां जेको शिर्क ते ज़िंदगी गुज़ारे मरी वियो, उनजे लाइ का निजात कोन्हे। इन ॻाल्हि खे इब्राहिम अलैहिस्सलाम सम्झो। ऐं टी कहिड़ी ख़सलत हुई? शिर्क खां बरी वियो, वलम यकु मिनल मुशरिकीन। ऐं हिन आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ताक़ीदन, त मुशरिकनि मां कोन हो। छो त यहूदी चवंदा इब्राहिम अलैहिस्सलाम असां मां हो, ईसाई चवंदा इब्राहिम अलैहिस्सलाम असां मां हो, मजूसी चवंदा इब्राहिम अलैहिस्सलाम असां मां हो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि खे चयो त हू क़ानित हो, हू हनीफ़ हो, हू तव्हां मां बेज़ार हो ऐं उहो मुशरिकनि मां कोन हो। उन खां पोइ ॿी आयत अव्हां जे साम्हूं ही ज़िक्र थो कयां, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, वल्लज़ीना हुम बिरब्बिहिम ला युशरिकून। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरतुल मोमिनून में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लहल मोमिनून, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़िक्र थो करे त बेशक फलाह पाए विया केरु? जिन ईमान आंदो, मोमिन। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोमिननि जूं ख़सलतूं, ख़ूबियूं बयान कयूं आहिनि, ॿुधायो वियो आहे त हुन में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं हुयूं जिन जे करे उहे कामयाबु थिया। पोइ उन्हनि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा आयत ज़िक्र कई, वल्लज़ीना हुम बिरब्बिहिम ला युशरिकून। त हुननि जी हिकु ख़ूबी जेकी अहम तरीन ख़ूबी आहे त हुननि पंहिंजे रब सां कॾहिं शिरक न कयो। त कामयाबीअ जो असुल राज़ इहो अथव, अॼु इन ॻाल्हि खे सम्झो त कामयाबी जो राज़ असुल इहो अथव त अल्लाह जी इबादत में यकसोई सां ज़िंदगी गुज़ारे छॾियो, अल्लाह जी तौहीद ते क़ाइम थी वञो ऐं अल्लाह सां गॾु ज़र्रे बराबरि कंहिंखे शरीक न ठहिरायो। अल्लाह वहदहू ला शरीक आहे, पंहिंजे रब हुजण में, पंहिंजे ख़ालिक हुजण में, पंहिंजे राज़िक हुजण में ऐं पंहिंजी इबादत में बि अल्लाह वहदहू ला शरीक आहे। ऐं अल्लाह वहदहू ला शरीक आहे पंहिंजे सुहिणनि अस्मा में, सुहिणनि नालनि में ऐं पंहिंजनि सिफ़तुनि में। अल्लाह वहदहू ला शरीक अकेलो आहे, उनजो को शरीक न आहे। त मोमिन जी ख़सलत जे इहा आहे त हू अल्लाह सां गॾु, पंहिंजे रब सां गॾु कंहिंखे शरीक नथा ठहिराइनि। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे लाइ इहो फरमायो क़द अफ़लहल मोमिनून, ये फलाह पाए विया। फलाह केरु पाए विया?
فمن زحزح عن النار وادخل الجنة فقد فاز. اللہ رب العزت قیامت जे बारे में ذکر कंदे ॿुधायो त जेके जन्नत में दाख़िल कया विया ऐं जहन्नम खां बचाया विया, हक़ीक़त में इहे कामयाब आहिनि. त मोमिन जेको जन्नत में दाख़िल कयो वियो ऐं जेको कामयाब थियो, उनजी वॾे मां वॾी ख़सरत इहा आहे त उहो शिरक खां बरी आहे. आख़िर में अव्हां जे साम्हूं ही तवील हदीस आहे जेकी ज़िक्र कयां थो. हुसैन इब्न अब्दुर्रहमान तबा ताबई आहे, उहो ज़िक्र करे थो, चए थो त कुन्तु इंद सईद इब्न जुबैर फक़ाल, आउं सईद इब्न जुबैर सां गॾु हुउसि. सईद इब्न जुबैर ताबई आहे, हुसैन बिन अब्दुर्रहमान तबा ताबई आहे. चए थो आउं सईद बिन जुबैर सां गॾु. सईद बिन जुबैर ताबई आहे, फ़क़ीह आहे. हज्जाज बिन यूसुफ संदसि खे क़त्ल कयो 95 हिजरी में, ऐं 50 साल तक़रीबन उमिरि हूंदी, हिन खां वधीक न हुई, तजावुज़ न कई, हुन क़त्ल कयो. चए थो आउं उन्हनि वटि हुउसि, अवां मां कीअं राति जो उहो तारो ॾिठो जेको किरियो. राति जो जीअं तारा किरंदा आहिनि, तव्हां मां कंहिं ॾिठो तारो किरंदे. फ़क़ुल्तु, त हुसैन बिन अब्दुर्रहमान चए थो अना, मूं ॾिठो. सुम्मा क़ुल्तु, उन खां पोइ मूं चयो अमा इनी लम अकुन फी सलातिन वलाकिन्नी लुदिग़्तु, आउं निमाज़ में कोन हुयुसि राति जे टाइम ते. हाणे इहो 12 खां पोइ जो टाइम, जॾहिं माण्हू सभु सुता पिया, त सईद इब्न जुबैर अहिड़ो राति जो कंहिं तारो किरंदे ॾिठो. त हुसैन बिन अब्दुर्रहमान चवणु लॻो त मूं ॾिठो, ऐं चए थो त आउं निमाज़ में कोन हुउसि, पर मूंखे विछू खाई वियो. राति जो विछू खाधो. निमाज़ में कोन हुउसि जो मक़सदु छा हो? उलमा चवनि था त ही सलफ़ सालिहीन जेके अल्लाह जा नेक बाना हुआ, उहा पंहिंजी निमाज़ुनि खे लिकाईंदा हुआ, ज़ाहिर कोन कंदा. अॼु असां वटि को तहजुद जी बरक़ातूं पढ़ूं, सुबुह उथी पहिरीं ॻाल्हि इहा कंदोसीं, ऐं सुबुह जो राति उथी तहजुद पढ़ी. भई तूं छो पढ़ी? जे पढ़ी त अल्लाह जे लाइ पढ़ी, तूं ॿुधाई छो पियो? त सिर्फ़ु इन ॻाल्हि खे मता हुनखे इहो गुमान थिए त सईद इब्न जुबैर जेको आहे, उनखे इहो गुमान थिए त हुसैन बिन अब्दुर्रहमान राति जो तहजुद जे लाइ उथियलो, चई न आउं निमाज़ कोन पे पढ़ी, पर मूंखे विछू ॾंगे वियो. सईद इब्न जुबैर पुछणु लॻो फमा सनअत, तूं छा कयो? जॾहिं तोखे विछू ॾंगियो पोइ तूं छा कयो? त चवणु लॻो इर्तक़ैतु, मूं उन ते दम कयो. हिकु रिवायत में इस्तरक़ैतु, मूं कंहिंखे ॿिए खे चयो त मूंखे दम कर. त विछूअ जे लाइ जे ॾंगे वञे या का ज़हरीली शइ ॾंगे वञे, भला ॾंगे वञे, त उन जे लाइ दम कयो वेंदो. त सईद इब्न जुबैर पुछणु लॻो फमा हमलक अला ज़ालिक, तोखे कहिड़ी शइ इजाज़त ॾिनी, कहिड़ो अहिड़ो दलील हो तो वटि जंहिंजे करे तूं जॾहिं तोखे विछो ॾंगियो त तूं इहो दम करायो? आख़िर का तो दलील हुजणु खपे. तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां का हदीस ॿुधी आहे का छा? ॾिसो शौक़ु केतिरो आहे त सिर्फ़ु दम करायो थी, पर ताबई आहे, फ़क़ीह आहे, आलिम आहे, इमाम आहे, पुछे थो, हाफ़िज़ आहे, पुछे थो कहिड़ी शइ तोखे इजाज़त ॾिनी त तूं दम करायो? पहिरियों सुवाल. चवणु लॻो क़ुल्तु हदीसुन हदसनाहु अश्शाबी, आमिर इब्न शराहील ताबई आहे, उन इहा हदीस मूंखे ज़िक्र कई हुई, उन हदीस जे मुताबिक़ मूं दम करायो. उहा हदीस कहिड़ी हुई? वमा हदसकुम, उहा कहिड़ी हदीस हुई? चवणु लॻो कुन्तु हदसनी बुरैदत इब्न al-हुसैब अन्नहु क़ाल ला रुक़ियत इल्ला मिन ऐन औ हमतिन. त दम जेको आहे उहो सिर्फ़ु ॿिनि शयुनि में कयो वेंदो आहे.
या बद नज़र लॻी वञे, के इंसान खे नज़र लॻी वञे त दम कराए, या वरी का शइ ज़हरीली ॾंगे वञेसि त पोइ दम कराएसि, बला खाई वञेसि या विछो खाई वञेसि, उन लाइ दम कराए। त इहा जॾहिं हदीस ॿुधी सईद इब्न जुबैर त फरमाइण लॻो त जेको तूं कयो, जंहिं इंसान का शइ ॿुधी इल्म हासिल कयो, उन मुताबिक़ अमल कयो त सही कई, पोइ ग़लति कोन कई। पर मूं हिकु ॿी शइ ॿुधी आहे, अच तोखे उहो ॿुधायां, तूं त पंहिंजी जॻह ते सही कयो जेको कुझु कयो, छो तो वटि हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी त दम जेको आहे ॿिनि शयुनि ते कयो वेंदो आहे। पर मूं वटि अञा हिकु ॿी हदीस आहे जो तूं ॿुधाइणु चाहें थो। वो हदीस छा आहे? अन इब्न अब्बास अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल, अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइन था तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मौते मुख़्तलिफ़ उम्मतूं पेश कयूं वयूं। हाणे ही वाक़ियो जेको आहे फ़ुक़हा मुहद्दिसीन लिखनि था त इहो वाक़ियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको महराज जो वाक़ियो आहे, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत ऐं जहन्नम ॾेखारी वई त उन में इहो मंज़र बि ॾेखारियो वियो त मूंखे मुख़्तलिफ़ उम्मतूं ॾेखारियूं, अहिड़ा नबी बि ॾेखारिया विया जिन सां गॾु कई अशख़ास हुआ, ऐं अहिड़ा बि ॾेखारिया विया जिन सां हिकिड़ो माण्हू हो या ॿ माण्हू हो, ऐं कई अहिड़ा बि ॾेखारिया विया जिन सां केरु बि कोन नबी अकेलो बीठो, उम्मत ई कोन्हे। यानी माण्हुनि खे दावत ॾींदो रहिया, पर पोइ लॻ को कोन थियो कि उन दावत खे क़बूल कोन कयो। उन खां पोइ फरमाइनि था, उन खां पोइ मुंहिंजे लाइ हिकु वॾी तादाद में माण्हू साम्हूं कया विया, फज़नंतु अन्नहुम उम्मती, मूं इहो सोचियो त ही शायदि मुंहिंजी उम्मत आहे, परे खां ॾेखारिया विया। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो हाज़ा मूसा व क़ौमुहु, ही मूसा अलैहिस्सलाम ऐं उनजी क़ौम। ऐं उन खां पोइ हिकु ॿियो गिरोह ॾेखारियो, हिकु तादाद वॾी ॾेखारी वई इंसाननि जी जेकी जमा हुई। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो वियो हाज़िही उम्मतु, ही अव्हां जी उम्मत आहे, वमअहुम सबऊन अल्फन यदखुलून अल-जन्नत बिगैर हिसाब वला अज़ाब। पूरे दर्स जो निचोड़ हिते जगह ते ज़िक्र कयो वियो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी उम्मत ॾेखारी हुई, वुजूहुम कल क़मरी लैलतल बद्र, हुन जा चेहरा अहिड़ा हूंदा जीअं चंड चमकंदो आहे, पर चंड न चोॾींहं जो चंड जीअं चमकंदो आहे, ज़ाहिर हूंदो आहे। उन 70,000 माण्हुनि जा चेहरा ईअं पे चमकिया। हिकिड़ी उम्मत हुई, उन उम्मत सां गॾु उन्हनि माण्हुनि सां गॾु 70,000 ॿिया माण्हू ॾेखारिया विया जेके जन्नत में दाख़िल कया विया बग़ैर हिसाबी किताब जे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो ज़िक्र करे उथिया ऐं घर हलिया विया पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। पोइ जेके सहाबा इकराम वेठा मजलिस में, उन्हनि पाण में तबसरो करणु शुरू कयो, ज़िक्र करणु, पाण में ॻाल्हियूं करणु शुरू कनि, साईं इहे कहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि जेके 70,000 बग़ैर हिसाब ऐं किताब जी जन्नत में दाख़िल थींदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी वॾी बिशारत ॾेई विया आहिनि। पोइ उन्हनि में के चवणु लॻा त उहे थी सघे थो उहे आहिनि जेके इस्लाम ते पैदा थिया, यानी पैदा ई मुस्लमान थिया ऐं मुस्लमान थी फौत थिया। उन्हनि मां के चवणु लॻा त थी सघे थो इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत जो शर्फ़ हासिल कयो ऐं उन ईमान जी हालत में वफ़ात करे विया। ये सहाबीअ जो दर्जो इहो आहे त इहे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु वक़्त खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां पोइ ॾिठो त हू पाण में इहो तबसरो करे रहिया हुआ, पाण में ॻाल्हाए रहिया हुआ, पाण में ई पुछी रहिया हुआ। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को उन 70,000 माण्हुनि जे बारे में ॿुधायो वियो त हुननि माण्हुनि जी ख़सलतूं ख़ूबियूं कहिड़ियूं हुयूं जिन जे करे हू बग़ैर हिसाब ऐं किताब जी जन्नत में दाख़िल थींदा। हिकु उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह जा बाना आहिनि, मुस्लमान आहिनि, गुनाह करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे जहन्नम में दाख़िल कंदो, उन्हनि खे उन जहन्नम में सज़ा ॾेई पोइ बिल आख़िर जन्नत में दाख़िल कंदो। पर बहरहाल हिसाब ऐं किताब ज़रूरु थींदो, पर ही उहे आहिनि जिन लाइ को हिसाब ऐं किताब कोन थींदो, हुननि खां पुछणो कोन कयो वेंदो, हुननि जा गुनाह माफ़ कया वेंदा, हुननि खे डायरेक्ट जन्नत में दाख़िल कयो वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था इहे उहे माण्हू आहिनि जिन में 3 ख़सलतूं मौजूद आहिनि, 3 ख़ूबियूं मौजूद आहिनि। हुमुल लज़ीना ला यस्तरक़ून वला यक्तुबून वला यततय्यरून वअला रब्बिहिम यतवक्कलून। उहे आहिनि जिन में पहिरीं ख़ूबी आहे त कंहिंखे दम करण जे लाइ तलब नथा कनि। दम करण जी इजाज़त आहे, इन जी तफ़सील अॻिते ॿियनि दुरूसनि में अचण वारी आहे। रुकिया जे बारे में मुस्तक़िल हिकिड़ो बाब आहे। दम करण जी इजाज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बारे में पुछो वियो छा असीं दम करे सघूं था? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला बासा बिर्रुका मा लम तकुन फीही शिरक। उन रुकिया ते उन दम ते का ममानियत कोन्हे जे उन में शिरक न हुजे, कोई शिरकी अल्फाज न हुजनि, का अहिड़ी शइ न हुजे कुरानी आयतुनि सां दम कयो थो वञे त उन इजाज़त सां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो त नबी करीम फरमातो मन इस्तताअ मिनकुम अन यनफअ अखाहु फलयनफअहु। जेके इन शइ जो इख्तियार आहे त पंहिंजे भाउ खे दम करे फ़ाइदो ॾेई सघे थो त उहो हुनखे दम करे फ़ाइदो ॾिए। पोइ हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ हुन 70,000 माण्हू जेके बग़ैर हिसाब ऐं किताब में जन्नत में दाख़िल कया वेंदा, पोइ छो चयो हुमुल लज़ीना ला यस्तरक़ून, उहे तलब नथा कनि। त फ़र्क़ु इहो आहे, राक़ी उहो आहे जेको दम करे थो, कंहिंखे फ़ाइदो ॾिए थो। पर यस्तरक़ी यानी तलब करण दम जी, कंहिंखां रिक्वेस्ट करण त भाउ तूं मूंखे दम कर, इहो तवक्कुल जे मुनाफ़ी आहे। उहे तौहीद ते एॾा पुख़्ता आहिनि, अल्लाह जी वहदानियत ते एॾा पुख़्ता आहिनि, अल्लाह जे तवक्कुल ते एॾा पुख़्ता आहिनि जो कंहिंखे तलब नथा कनि, कंहिंखे चवनि कोन था त मूं ते दम कर। पाण केरु दम करे थो हुनखे मना नथा कनि, पाण कंहिंखे दम कनि था इन जी बि इजाज़त आहे, फ़ाइदो ॾियनि था, पर पंहिंजे लाइ कंहिंखे दम जो नथा चवनि। त इहा ख़सलत पंहिंजे अंदरि पैदा करणु खपजे हर इंसान खे। वला यक्तबून, ऐं ॾंभ ॾेई सीख गरम करे इलाज करायो वेंदो आहे। के अहिड़ा इलाज आहिनि जिन में लोही शीख गरम करे ऐं उन जॻह ते ख़ासि हिकिड़ा इंसान जे जिस्म ते अहिड़ा पॉइंट्स आहिनि, जॻहूं आहिनि जिन ते हू ॾंभ ॾींदा आहिनि। तेज़ गरम करे सड़ंदड़ ॿरंदड़ ॻाढ़े रंग जी जेकी लोही शीख हूंदी आहे उहा उन जॻह ते रखंदा आहिनि त उन सां उहो माण्हू जेको आहे उनखे शिफ़ा मिली थी वञे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन जे वेझो उहे माण्हू नथा वञनि, इहो कमु नथा कनि। हालांकि इन जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणनि सहाबनि खे करायो आहे, घणनि सहाबनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो वञी इहा शइ करायो, तबीब मोकिलियो हिकु सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इनखे वञी इहो इलाज करनि था। पर इंसान जॾहिं पाण ॾिसे थो त हाणे को इलाज कोन्हे, इहो इलाज आहे, त उहो अलाह ते तवक्कुल थो करे जो इहो कमु न कराईंदुसि, इहो कमु न कराईंदुसि। पोइ उहो माण्हू जेको आहे उहो उन 70,000 माण्हुनि मां थिए थो जेको बग़ैर हिसाब ऐं किताब जन्नत में दाख़िल। वला यततय्यरून, ऐं टी ख़सलत कहिड़ी आहे, जेके माण्हू फालू विझंदा आहिनि। इंसान असां ॿाहिराड़ी वियाम हूंदो आहे त फाल विझंदा आहिनि। कंहिं कमु करण खां पहिरियों मुख़्तलिफ़ क़िस्म जा अंदाज़ हूंदा आहिनि। अरबनि में कहिड़ी शइ मशहूरु हूंदी, ख़ासि हिकिड़ा पखी हूंदा, उहो ॿुधंदा भाउ जी सॼे पासे इहो पखी उॾी वञे
त मतिलबु इहो कमु चङो आहे, हाणे भले तूं सफ़र ते वञ। जे खॿे पासे इहो पखी उॾी वञे मतिलबु तुंहिंजे लाइ इहो कमु सही न आहे, तूं न कर। इहे असांजे ॿारहाड़ी में इहो अॼु ताईं कमु थियो वेंदो आहे। जीअं असां आम हिकिड़ो इहो कंदा आहिनि माण्हू कंदा आहिनि, साईं कारी ॿिली लंघे वई आहे, इहो नहुस जी निशानी। साईं फलाणी शइ थी आहे, फलाणे माण्हू खे ॾिठो अथऊं, अॼु ॾींहुं सुठो कोन गुज़रंदो। इहो सभु इन में दाख़िल आहे। जेके माण्हू बदशुगनी कनि था, मुख़्तलिफ़ शयुनि सां बदशुगनी करणु ऐं उन में यकीन रखणु, यार हीउ थियो आहे त हाणे मुंहिंजो ॾींहुं ख़राबु गुज़रंदो, हीअ शइ हितां गुज़री आहे, हाणे मुंहिंजो इहो कमु न थींदो। ऐं जे उहो कमु न थींदो न, पोइ यकीन थींदुसि, पको थींदो, यार ॾिसई अॼु फलाणी शइ थी, इन जे करे इहो मुंहिंजो कमु न थियो। तो इहे टे ख़सलतूं उन्हनि में मौजूदु आहिनि। ऐं आख़िर में वअला रब्बिहिम यतवक्कलून, उहे अलाह ते पुख़्तो तवक्कुल रखनि था, अलाह जे तवक्कुल ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे था छॾनि। पोइ उन जे एवज़ में अलाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि 70,000 माण्हुनि खे जन्नत में दाख़िल करे थो बग़ैर हिसाब ऐं किताब में। आख़िर में हिकिड़ी शइ ज़िक्र कंदो आहियां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत जे लाइ एॾा हरीस हुआ, फस्तज़दतु लहू, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था, मूं अलाह रब्बुल इज़्ज़त खे का सुवाल कयो त अलाह रब्बुल इज़्ज़त तूं वधाए इन 70,000 खे, इन जी तादाद खे वधाए। फज़ादनी मअ कुल्लि वाहिदिन 70 अल्फा। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूं अलाह खां इहा इल्तिजा कई, दुआ कई त अलाह रब्बुल इज़्ज़त 70,000 माण्हू मुंहिंजी उम्मत मां जेके बग़ैर हिसाब ऐं किताब जे वञी दाख़िल थींदा, इन्हनि इन अदद खे, इन कसरत, इन तादाद खे वधायो वञे त अलाह रब्बुल इज़्ज़त इहा मुंहिंजी दुआ क़बूल कई। ऐं एॾी घणी दुआ क़बूल कई जो हर 70,000 मां हिकिड़ो हिकिड़ो फ़र्द आहे, उन हिकु फ़र्द सां गॾु ॿियो 70,000 माण्हू दाख़िल आहे। यानी 70,000 माण्हू ऐं हर 70,000 मां जेको फ़र्द आहे उन सां गॾु 70,000 माण्हू बग़ैर हिसाब ऐं किताब में जन्नत में दाख़िल थींदा। अलाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ था कयूं त अलाह रब्बुल इज़्ज़त असांखे उन्हनि माण्हुनि मां करे त जेके बग़ैर हिसाब ऐं किताब जन्नत में दाख़िल थियनि था। अलाह रब्बुल इज़्ज़त पूरी ज़िंदगी असांजी तौहीद ते क़ाइमु रखे ऐं शिरक खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।